मुनक़िद कंदा आहिनि। अॼु हिन इलाइक़े में पंहिंजी इस्तिताअत ऐं तौफ़ीक़ जे मुताबिक़ अवां जेकी प्रोग्राम कयो आहे इहो भी नबी साईं जी बारगाह में क़बूल आहे। छो असां जंहिंजा उम्मती आहियूं, अल्लाह ताला असांखे जंहिंजो उम्मती बनाए छॾियो आहे, जंहिंजो कलमो था पढ़ियूं, जंहिंजे सदके अल्लाह ताला असांखे दीन इस्लाम अता कयो, जंहिंजे सदके असां हिन क़ाबिल थियासीं, हिन लाइक थियासीं त कलमो पढ़ण वारा आहियूं, मुसलमान पाण खे चऊं था, इस्लाम में दाखिल थियासीं। इहो सभु कुछ सुहिणे रसूलुल्लाह जो सदको आहे। मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मनाइण ऐं खुशी करण इहो बाइस रहमत आहे, बाइस बरकत आहे। इन इलाके वारनि पंहिंजे हाल जे मुताबिक, पंहिंजे तौफ़ीक़ जे मुताबिक इहो प्रोग्राम मुनक़िद कयो आहे ऐं इन जाइ ते वेही करे उलमान जे रूबरू जंहिं हिन प्रोग्राम में ताउन कयो आहे, ईंदड़ साल उहो पंहिंजो हाल ॾिसे अल्लाह ताला उनखे ॿीणो अता फरमाईंदो। इहो मुजर्रब आहे। इहो माना हिकिड़ो शइ माण्हू आज़माए थो, ही आज़मायल आहे। जिते बेरोजगारी आहे, गुरबत आहे, बीमारी आहे, नबी साईं जो मीलाद करी ॾिसो, अल्लाह ताला उहे आज़माइशन में अवां खे कामयाब कंदो आहे। अल्लाह जे महबूब जो ज़िक्र आहे, अल्लाह जे महबूब जी महफ़िल आहे, जंहिंजे नाले वठण सां रब ख़ुशि थींदो आहे। ॾिसो दुनिया जो दस्तूर आहे, असां दुनिया में रही जंहिंसां मोहब्बत था करियूं, उनजो अगर नालो केरु वठे तो असांखे ख़ुशी थी वेंदी। ऐं इहा मोहब्बत फानी आहे, ऐं उहो मोहब्बत जंहिंजे करे रब फरमाए थो, इहा दुनिया ऐं सुहिणा महबूब, मुंहिंजा महबूब तुंहिंजे करे मूं ठाही छॾी आहे। कुल काइनात जेकी कुछ नज़र अचे थो, ई जेकी वण टिण, ई जेकी शजर हजर, चरिंदो परिंद, जेकी कुछ इन दुनिया में आए, इहो रसूलुल्लाह जो सदको आहे। सुने मोहम्मद जे सदके अल्लाह ताला कुल काइनात के ठाही छॾियो। जंहिंजे सदके सब कुछ आहे त उनजो नालो असां न वठूं, उनजो ज़िक्र न करियूं त ॿियो असां छा करियूं। मीलादुन नबी साल में हिकु दफ़ो ईंदो आहे। 12 महीननि में हिकु महीनो मीलाद जो महीनो ईंदो आहे। 12 रबीउल अव्वल शरीफ जुलूसन में अवां शिरकत कई, आशिक पंहिंजो शरीक थिया। छो पंहिंजे नबी सां मोहब्बत था करियूं, मोहब्बत जो इज़हार था करियूं। अल्लाह जी ज़ात त ॾिसी रही आहे त मुंहिंजे महबूब जे आशिकनि खे ॾिसी रही आहे त मुंहिंजे महबूब सां केतिरे क़दर मोहब्बत करनि था। त अल्लाह ताला इन्ही मोहब्बत में असांखे अवां खे काइम दाइम रखे। ऐं मुबारकबाद वरी थो ॾियां पूरे इलाके वारनि खे, तमामु एले मोहल्ला खे, असांजी जेका हिते जी जत बिरादरी आहे ऐं आस पास ॻोठ में रहण वारा। ॾिसो इन्हनि महफ़िलनि खे वधायो। अगर कामयाबी था घुरो, दुनिया ऐं आख़िरत जी कामयाबी इन ई में आहे। नबी साईं जो नालो असांखे दुनिया में भी फ़ाइदो थो ॾे, क़ब्र में भी फ़ाइदो ॾींदो, ऐं क़यामत जे ॾींहुं भी असांखे कामयाब कंदो। ही अहिड़ो नालो आहे। त बहरहाल तकरीर काफ़ी थी चुकी, उलमान तकरीर करी छॾी। हाणे सिर्फ़